हैदराबाद में खाना बदोश राइटर्स कैफे तरफ़ां खाहोड़ी किरदार मरहूम नज़ीर शेख की याद में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। ताज़ियती मेड़ाके में डॉक्टर बख्त जमाल, डॉक्टर अयूब शेख, जामी चांडियो, डॉक्टर मंजूर शेख, प्रोफेसर डॉक्टर बीखाराम आलम शाह, अमर सिंधु, इरफाना मल्हा, दीबन दानिशवरन सियासी समाजी शख्सियतनि शिरकत कई। मेड़ाके खे ख़िताब कंदे डॉक्टर बख्त जमाल चयो त नज़ीर शेख हर टही जो दोस्त रहियो। हू औरतुनि जी आज़ादी ते यकीन रखंदड़ ऐं समाजी तहरीकनि जो मुतहरिक किरदार हो। आलम शाह जो त नज़ीर शेख सिंध जो अहिड़ो किरदार हो जंहिं जे विछोड़े जी ख़ाल खे समूरी सिंध महसूस कंदी रहंदी। जामी चांडियो जो त नज़ीर शेख सियासी ऐं समाजी तहरीकुनि में सरगर्म हिस्सो वरितो ऐं इन्हनि सरगर्मियुनि में पंहिंजे कुटुंब जी औरतुनि जी शिरकत जी हौसला अफ़ज़ाई कंदो हो। डॉक्टर अयूब शेख चयो त शेख साहब हिकु खाहोड़ी किरदार हो जेको बिना कंहिं रंग नस्ल जे सिंध जे अवाम जे हक़नि लाइ जाखोड़ींदो हो। प्रोफेसर डॉक्टर बीखाराम जो त नज़ीर शेख जो सिंध जी सकाफ़त सां हक़ीक़ी इश्क हो। जॾहिं सकाफ़ती सरगर्मियूं थींदियूं हुयूं त नज़ीर उन्हनि सरगर्मियुनि जी ज़ीनत हूंदो हो। तक़रीब खे अमर सिंधु, इरफाना मल्हा समेत अदीबनि ऐं दानिशवरनि ख़िताब कयो।